फरमान खुदा दे कसम एरा 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 इंतसारी आ साया इरफान मुबारक जो तवाजो अकुल हैरान थी विदो फरमान का बस आखिरी से सही आखिरी से जो टाइम घटा है हजरत मोहम्मद अब्दुल गफ्फार सके दरबार अल्लाह अल्लाह सकती मारा आदमी सजदा बजावी तो हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार सगे दरदा मदाही आल अतहर दा मुदाहिर दोस्तों मुतदे आलम कई में ज़माना हज़रत मिठा से रहमतुल्लाह अलैहि जो मुदाहिर दोस्तों सहाबा का बेचारा आज बेसा बेचारा आज पानी मुर्शिदन सा बेचारा न छोड़ फजल का दरड़े अरे एजाज को मरड़े भाई अब्दुल मालिक साहब न छोड़ पीर से बगारे दा दरड़ी अरे तो असा सब का मरड़ी आन मुदाहिर दोस्तों दावत खिताब ने लाए मां गुबार से सुनस हज़रत अल्लामा मौलाना अब्दुल मालिक शर सिकंदरी साहब नारे तकबीर सुभान अल्लाह तन्नता जो घट के नारो करके लिखा लो ना नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हक पीर लिखा अल्लाह अल्लाह محمد وعلى آله وصحابه أجمعين رب زدني علما رب يسر ولا تعسر وتمم بالخير وبك نستعين يا فتاح يا رب العالمين قالوا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد وآله وصحبه أجمعين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد جاءكم من الله نور وكتاب مبين صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم العمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहाँ चीज है क्या लौह कलम तेरे हैं
बाग जन्नत में मुस्तफा मुस्कुराते जाएंगे, रहमत के फूल गिरेंगे हम उठाते जाएंगे। हजरत शाह फरमायो खड़ी ने रखमारमा जातया नाज नजर, सूरज शाखों झटियों कुमारो कमर, तारा कत्यो ताइब थिया देखी दे दिलबर, झको जो जोहर जान बजे तजमा नसीब। अजीजा ने प्यारा मुसलमान भाइयों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज की जश्न ईद मिलादुन नबी जी अजीम शान रूह परवर कॉन्फ्रेंस आज जी न आहे तकरीबन 10 सालन खां मथे 10 सालन ताईं ही कॉन्फ्रेंस मिलाद मुस्तफा जी थींदी आहे। असांजा दोस्त पंहिंजे वालिद गिरामी मरहूम मगफूर मोहम्मद परियल ऐं काज़ी रहमतुल्लाह ऐं सदन बिरादर गुलजार अहमद जे ईसाले सवाब जे लाइ, आमिना जे लाल, यतीमन जे यार, गरीबन जे गमखार मोहम्मद अरबी जे मिलाद जी महफिल सजाईंदा ऐं उनमें तव्हां असां सब ॿुधण आया आहियूं, दीदार करण आया आहियूं। हिकिड़े अल्लाह जे कामिल अकमल वली पीरे तरीक़त रहबरे शरीयत हजरत ख्वाजा अल्लामा मोहम्मद अब्दुल गफ्फार सानी पीर मिठा मक़दस आली जेके पंहिंजे नूरानी खिताब सां, रूहानी खिताब सां ऐं दीदार सां तव्हां असांजा मक़सद अल्लाह वारनि जे दीदार सां तव्हां असांजा पंहिंजा मक़सद माणे वेंदासीं। छो त अल्लाह वारनि जो चेहरो जी ज़ियारत करणु या मामूली ॻाल्हि नाहे, पर अल्लाह वारा बि अहिड़ा जंहिंजे ॾिसण सां अल्लाह यादि अची वञे। ऐं पीर मिठा रहमतुल्लाह अलैह, वॾा पीर मिठा रहमतुल्लाह अलैह वॾा अल्लाह जा कामिल वली आहे, ही भी अल्लाह जा कामिल वली आहे, पर हुन बुज़ुर्ग जो अहिड़ो फैज़ हो, अहिड़ी नज़र हुई जंहिं ते महिरबानी कंदा हुआ, जंहिं ते बि इनायत फरमाईंदा हुआ, रुगो नज़र सां हुनखे विलायत जो ताज ॾेई छॾींदा। अहिड़ा अल्लाह जा कामिल वली आहे। इंशाअल्लाह उन्हनि जे दीदार खां तव्हां सां मुस्तफ़ीज़ थींदासीं। मूंखे बि थोरे टाइम जे लाइ हुकुम थियो आहे, बस चंद मिंट मां भी अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ करे पंहिंजी जाइ वठंदुसि। मां भी उन अल्लाह वारे जे ख़िताब ऐं ज़ियारत खां इंशाअल्लाह तव्हां सां मुस्तफ़ीज़ थींदासीं। अहिड़नि अल्लाह वारनि जी सोहबत तव्हां सां मिलणु खपे। तव्हां असांजी दिलि जेका आहे उहा सियाह बणिजी वई आहे, उहा कारी बणिजी वई आहे। तव्हां असां दीन खां परे आहियो, नमाज़ खां परे आहियो, रोज़े हज ज़कात खां परे आहियो। जॾहिं अहिड़नि अल्लाह वारनि जी नज़र पवंदी आहे, उन नज़र सां तव्हां असांजी दिलि जेका पत्थर आहे उहा बि बणिजी वेंदी। अल्लाह वारनि जे नज़र जो कमाल आहे, अल्लाह वारनि जी सोच जो असर आहे। यक ज़माना सोहबत बा औलिया बेहतर अज़ सद साल ताअत बेरिया। मौलाना सादी फरमायो, हिकिड़े पासे तू 100 साल हेरिया इबादत कंदो रह, उहा पंहिंजी जाइ ते आहे। ॿिए पासे ॾो हिकिड़ी घड़ी
भाई अल्लाह हमारे साजिदा कब रहे, अल्लाह हमारे जी सोबत में रहे, अल्लाह हमारे जे दीदार में रहे, अल्लाह हमारे जे कचहरी में रहे। मौलाना सादी फरमाए थे वह हिकड़ी साथ हिकड़ी घड़ी जेका अल्लाह हमारन जे सोबत में गुजारी वह 100 साल फेरिया जे इबादत का अफजल उदा शान अल्लाह वारन जो फैज़ा, अल्लाह वारन जी सोबता, अल्लाह वारन जी मोहब्बता ऐं खुदा जो कसम मां खुशामद नथो कया हे फकीर मिलाद त हिनन जो अखिन ते हर मिलाद शानदार मिलाद पर वरी जे मिलाद में मुस्तफा करीम जे उम्मत जो वली अचे वो मिलाद निरालो वरी अन्या बी गाल बाहे सरकार जो मिलाद हुजे ऐं मिलाद कराइण वारे जे मुर्शिद जी आमद हुजे त अन्या सुभान अल्लाह हे खुशनसीब है जो हिकड़े पासे तो मदीने वाले साईं की नजर अचण बे पासे ना कामिल मुर्शिद जी नजर अचण इंशाअल्लाह ऐं मदीने वारो पंहिंजे मिलाद में पंहिंजे उम्मतन वट तशरीफ फरमा थींदो आहे। यकीन आप हर आशिक के घर में तशरीफ लाते हैं, मेरे घर में भी हो जाए चराग या रसूल अल्लाह। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते वही है जिनको सरकार बुलाते हैं। सरकार जो बुलाओ जुआ तवा सा हाजिर थिया हो ये सरकार जी घुराई मोहब्बत न दुहा ओ ना चोहा ये सरकार चाहेवा तने सरकार के मिलाद में आया हो। हजरत सेरो दे धनी मोहम्मद राशिद रहमतुल्लाह रज़ियल्लाहु ताला को शेर मुबारक मुझे शेर याद ना है पर उनकी माना मकसद ही या और जिक्र मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकड़ी घड़ी मुझे सोबत ही मिली वजे त मां उन हिकड़े घड़ी का कई जहान है बेटा हो भी घोरे चढ़े ही बजहान भोरिया हु जहान भोरिया जिने मुस्तफा करीम सा हिकड़ी घड़ी सोबत ही मिली वजे त मुजा 10 सोहबत वडी कीमिया दाला है सोहबत अल्लाह वारन जी वडी हिकड़ी कम वाली शय आहे। तवागे इल्म हूंदो शैतान जने अल्लाह जे दरबार में हजरत आदम अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला यो शरफ अता फरमायो जो अल्लाह ताला मलाइकन के इरशाद फरमायो ओ मलाइको मा अल्लाह जो अमर थला आदम सोने के सब सजदो कयो हाने अल्लाह जो अमर सब जो सब मलाइका आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के सजदो करने लगा पर हिकड़ो आ जेके तवा सा शैतान इब्लीस चवंदा है उन इनकार कयो ऐं चवण लॻो ओ खुदा हे गारे कपा मिट्टी मां पैदा छला मां हिनखे सजदो न कंदुसि बस उनजे सजदे जो इनकार कयो अल्लाह वरम फ़ख्र जो मुंहिंजे दरबार मां निकिरी वियो क़यामत ते लानत जो तोता शैतान जो मौला मां सजदो को न कंदुसि पर लानत क़बूल कंदुसि हाणे क़यामत ते शैतान ते लानत अदा सजदे करण वारनि ते अल्लाह जी चओ सजदे करण वारनि ते अल्लाह जी रहमत सजदे खां परे थियण वारे ते अल्लाह जी फिटकार अल्लाह जी लानत त तव्हां असांखे ख़ुदा पंहिंजो साजिद वारो बनाए सजदे करण वारो बनाए नमाज़ी बनाए ऐं असां सुन्नी मुवहिद आहियूं मुवहिद केरु आहियूं वॾा चओ केरु आहियूं मुवहिद आहियूं असां सजदो कंदा आहियूं त अल्लाह खे कंदा आहियूं असां सजदो कंदा आहियूं अल्लाह के सजदो करना हो के पीर के फकीर के कमर के सजदो न करना हो जायज ना है सजदो असा जो अल्लाह के
शैतान इनकार कयो अल्लाह जो निकरी वई लानत थई से कबूला पर अर्ज ही हुआ मौला मुखे क़यामत ते मोहलत दे हां ओ शैतान तो के मेला मोहलत कुरान चोदो सिपारिया छा कंदे शैतान अर्ज तो करे अल्लाह सा ताला तो मौला तो मुखे पंजे दरबार मां कढी छॾियो मुखे लानती बनाए छॾियो थई हाणे मुखे मोहलत दे हाणे मुखे मोहलत जो ॾींदे त मां तुंहिंजे बाननि जे कढ हूंदुसि उन्हनि खे परखलाईंदुसि उन्हनि खे ख़राब कंदुसि उन्हनि खे तुंहिंजे तौहीद खां तुंहिंजे नबी जे रिसालत खां परे कंदुसि उन्हनि खे ख़राब कमनि जी तरफ़ माइल कंदुसि पर मुंहिंजा रब तुंहिंजा जेके चूंडियल बाना हूंदा उन्हनि जे वेझो ई कोन वेंदुसि चओ सुभान अल्लाह जेके तुंहिंजा चूंडियल बाना तुंहिंजा वली बाना तुंहिंजा सालिह बाना उन्हनि जे मां वेझो ई कोन वेंदुसि अदाणे तव्हां असांखे त शैतान रुॻा हणंदो हीअं कर पर हेड़ा जवान अल्लाह जा वली इन्हनि जे शैतान वेझो न हूंदो पोइ जेकॾहिं तो ऐं मां इन अल्लाह वारनि जी दामन पकड़ी त इंशाअल्लाह इन निभाणी जे फ़रेब खां तव्हां असां बि बची दुरूद शरीफ सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह तने सोबत अल्लाह वारनि जी तव्हां सां ते करण लाज़िम ऐं सोबत अल्लाह वारनि जी मुंहिंजी ॻाल्हि नाहे साईं अतीकुल्लाह जी न नदीम साईं मैसर साहब जी न ॿिए बुज़ुर्ग जी न साईं अल्लाह वारनि जो बि इहो फरमान नाहे इहो फरमान आहे त मुंहिंजे मिठे रब जो फरमान आहे अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन ओ ईमान वारो जो अल्लाह का ऐं सचनि जी सोहबत अख्तियार कयो भाई अल्लाह वारा सच्चा आहिनि या न रब चवे तो सचनि जी सोहबत अख्तियार कयो असां क़ुरान ते अमल कयो आहे उन सचनि जी सोहबत अख्तियार कई आहे उन सचनि जी मोहब्बत अख्तियार कई आहे उन सचनि जे सदके ख़ुदा तव्हां सजा बेड़ा पार फरमाए मौला जो कुरान जी आयत तिलावत मां उन खां अॻिते निकिरी वियसि रब फरमाए थो अद जाअकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन तहक़ीक़ अल्लाह जे तरफ़ां तव्हां ॾे आयो हिकु नूर रोशन किताब नूर मां मुराद कहिड़ा नूर मां मुराद तव्हां सां जो आका नबी मुहम्मद अरबिया किताब मुबीन मां मुराद ला रैब किताब कुरान करीम जेको मुस्तफा जे मथां तव्हां सां जे हिदायत रहबरी रहनुमाई जे लाइ अल्लाह नाज़िल फरमायो आहे मुंहिंजा अज़ीज़ मुस्लमान भाउ अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में मुस्तफा करीम खे नूर सनल फरमायो आहे तॾहिं असां सुन्नी चवंदा आहियूं नूर वाला आया है नूर लेकर आया है देखो सारे आलम में कैसा नूर छाया है बाबा रसूल में भी नूर छायल आहे या न अल्हम्दुलिल्लाह नूर जी बरसात छो त अल्लाह वारनि जी आमद ऐं आमिना जे लाल जो मिलाद बेटा हिसाब फरमाइजो सैर सा साजन हलियो से शेर सद सुरहा थिया ओ भाए कमर मुश्किल जाय अदरजा हारिंदो आमिना जे लाल यतीम जे यार गरीबन जे हमखार जे जिस्म अदर के मुस्तफा करीम जे जिस्म अदर के अल्लाह खुशबू वारो बनायो हो ए रीत खुशबू अदा
तवा असां जेकॾहिं मण अतर जा मखी अचूं मण अतर जा ऐं सांभड़ हणी अचूं भला भला ओटर जो दॿो थिपे अचूं पर जे कयोसीं वजद या हलाईसीं सोडर या जुलाई जो महीनो हुयो बगर ददका ॾेई वियो हलो 5 मिंटनि में तुंहिंजे मुंहिंजे भर में को वेही कोन सघंदो अञा इहा आहे न परवाह मुस्तफा तुंहिंजी अज़मत तुंहिंजो शान आमिना जे लाल जे दरबार में हिकिड़ी औरत आई आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे न्याणी जी शादी आहे मूंखे का खुशबू इनायत फरमायो तो अतर इनायत फरमायो आमिना जे लाल फरमायो ओ अम्मा सुभाणे अचजे का शीशी खणी अचजे आमिना जे लाल जे दरबार में उहा औरत बेबीअ ते आई आई शीशी खाली खड़ी आई आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पघर मुबारक जा कपड़े कतरा मुबारक लाहे ॾिना है ओ अम्मा ही खड़ी वञी खुशबू सां मिला पंहिंजी न्याणी खे वञी ॾे ऐं पंहिंजी न्याणी खे चओ त ही खुशबू मूंखे छॾे बस उन न्याणी उहा खुशबू लगाई छा था समझो उन न्याणी शादी कई कोई लटा लाथे खुशबू गई पर न वाह मुस्तफा तुझो शान वाह मुस्तफा तुझी अज़मत हरिया किताब खोले हदीस ईंदा मां तोखे ॾेखारिया मुस्तफा करीम जो पघर मुबारक उन न्याणी खे लॻो आहे बस उन न्याणी खे पघर जो खुशबू लगंदी वई उनमें अहिड़ो कमाल अची वियो जो 60 साल ज़िंदा रही उनजे जिस्म मुबारक मां उहा मुस्तफा जे पघर वारी खुशबू न वई रुगो उन औरत में न पर उनजे पेट मां जेको ॿार पियो ॼमे उनखे बि ख़ुदा खुशबू वारो अदायो मुस्तफा जो शान आहे या न ये नूर जो कमाल आहे या न मुस्तफा करीम अलैहिस्सलाम वसलाम जे नूरानियत जी ॻाल्हि कयो त तव्हां असांजो ज़िंदगी शान भला जेकॾहिं तव्हां असां हेॾे तवजो कयो पूरी काइनात जा इंसान जमा कयूं ऐं पूरी इंसानियत जा वण कलम बनायूं ऐं पूरे रूए ज़मीन जा दरिया मस बनायूं आई उन्हनि माण्हुनि खे चऊं बाबा इन मस सां इन जेके काइनात में वण जेके तव्हां आहियो सभु मुस्तफा जो शान लिखो मूंखे ॿुधायो शान खुटंदो या न शान न खुटंदो उहे कलम खुटी वेंदा उहे दरिया पीही वेंदा उहा ख़ल्क़ ख़तम थी वेंदी मुस्तफा जो शान इन खां न थिए अल्लाह फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक आमिना जे लाल के अल्लाह तो फरमाए मुस्तफा शान के बुलंद फरमाए छड़े मौला केतरी बुलंदी अता फरमाई आ एकता का हद को मकाम का जाए बिहण जी रब तो फरमाए बस जिथे कायनात में मशरिक मगरिब शुमाल जुनूब में जिथे भी हेठ मथे अल्लाह अल्लाह कहने वाला होगा मुस्तफा जे तौहीद के मनने वाला होगा उते मोहम्मद अरबी दे रिसालत के मनने वाला होगा अरे अल्लाह सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह अल्लाह फरमाए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ उन अल्लाह जो जेको तमाम जहान जो रब वही मुस्तफा दे अल्लाह फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन ओ मुझा महबूब जेमा तमाम जहान जो रब हा तो तमाम सभी जहान जो रहमत अल्लाह सही सुभान अल्लाह
अल्लाह तबारक व तआला मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम नूरानिया कुरान करीम मुस्तफा जो शान बयान फरमायो है। अल्लाह फरमाती जाते कुरान में या कद मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बाअसा फीहिम रसूला। और दुनिया वारो तो अल्लाह थोरो कयो मोमिनन ते ईमान वारन ते जो उन्हनि मां जो शान वारो रसूल रवानो नाराज न थे को भी नाराज न थे कंहिंजो नालो न आहे तनक़ीद न आहे पर मीलाद करण वारनि खे त तव्हां सुञाणो था। अल्लाह जो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बाअसा फीहिम रसूला। मां थोरो कयो आहे मोमिननि ते जो उन्हनि मां शान वारो रसूल रवानो फरमायो आहे। तो असां चऊं था रब शुक्र तुंहिंजो जेको थोरो करे असांखे आमिना जो लाल ॾिनो तॾहिं असां शुक्राने जी महफ़िल मुनक़िद करे छॾी। हाणे समझी वञो मां नथो चवां जेके मीलाद जा इनकारी उहे न अल्लाह जे थोरे जा इनकारी। असां रब मञूं था तुंहिंजो थोरो आहे हुनजो शुक्र बि कयूं था। थोरो माण्हू त अल्लाह जो था लाहींदासीं बाबा। रब में बेमिसाल त रब जो थोरो बि बेमिसाल। खुदा जो कसम आहे मुस्तफा वारो थोरो त आहे ई बेमिसाल। अदा रब जा थोरा भला तव्हां करे सघंदो 2 3 4 5 8 10 तव्हां सां नज़र काॾे तव्हां सां अल्लाह जा थोरा कोन करे सघंदासीं। रब करीम जे अल्लाह तबारक व तआला जे एहसाननि खे शुमार करे कोन सघंदासीं। अल्लाह कुरान में फरमायो त तव्हां मुंहिंजे एहसाननि खे जेकॾहिं करणु चाहियो त तव्हांजो ज़िंदगियूं ख़तम थी वेंदियूं पर मां अल्लाह जा थोरा करे न सघंदुसि। अर्ज़ इहो यतीमन जो यार गरीबन जो गमखार मोहम्मद अरबी जो मुझे उम्मती बनाए। वॾे शान वारो चवंदो मां नंढे शान वारो चवां। अब एसपी चवंदो मां एसए चवंदो सिपाही का ऐसे जो चवंदो मां सिपाही थियां। मिसाल मूसा सां नाहे बिला तशबीह मिसाल आहे त मूसा नबी आहे पैगंबर आहे अल्लाह सां कलाम कंदो आहे पर इन मां मालूम थियो त तव्हां असांजे नबी जो शान बि आला वा त उम्मती जो शान बि आला। तॾहिं त तमन्ना करे थो न पर रब फरमास मूसा न तोखे उनजो उम्मती बनाईंदुसि नहीं तूं उनजो नहीं उहा उम्मत तुंहिंजे हवाले थींदी। इहो नबी बि इन उम्मत जो आहे या उम्मत बि इन शानदार नबी जी आहे। तव्हां सां न दुआ न दरख़्वास्त घर वेठे ख़ुदा करम फरमायो आमिना जे लाल जो गुलाम बनाए छॾे। मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे नूरानी जी ॻाल्हि जेकॾहिं तव्हां सां बयानु कयो हदीसुनि मां क़ुरान मां सीरत जे किताबनि मां सहाबे किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे फरमाननि मां हज़रत जाबिर मुस्तफा जो सहाबी आहे अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िदा अबी व उम्मी व रूही या रसूल अल्लाह मुझे अबू अमन मुझी जान अता कुर्बान। अगलो अर्ज़ा फरमा चाह अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह ताला अवा के नबूवत कदे अता फरमाया नबूवत अदा दूध भी पढ़ो पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या अल्लाह। तंग जाओ बाबा तंग जाओ ना चाचा को पूरा अल्लाह नहीं आगे चाचो तो पूरे के मुके कबूल के तो वो कामयाब है। माशाअल्लाह सलाम सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या
हबीब अल्लाह हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह अर्ज़ को करे या रसूल अल्लाह के नबूवत कने अता थी अल्लाह ने रसूल फरमायो जाबिर जेकरे तू पूछी तो तबके नबूवत कने अता थी या बुधी आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पहरो इंसान आदम खा के मानू को न शर हो न मदर को न मेमण हो न कोरी हो न चन्नू हो कोब को न पहरो इंसान आदम पहरो इंसान तेरा चौचो तेरा आदम सुनुआ आदम अल्लाह ने रसूल फरमायो और जाकर बुधी छोड़ दे आदम जी मिट्टी कारो कब्बा आदम जे पोथेला मलाइका ने पानी में ओथो थोइबा इनका आगे नबी होयस अब हाणे जो खबर तवा सने नबी जो शान आहे या न जो साहबिया अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह अल्लाह ताला अव्वल केड़ी शय के पैदा फरमायो अल्लाह ताला जने जहान ठाहिण फरमायो त अव्वल जेका शय आ उहा कहिड़ी आहे जंहिंजी ख़लक़त थी बरबाई तौर मां हिकु ॿुधायां मता को पंचर थी पए पर इन करे ॾाढी सुठो ॿुधाया अल्लाह जे रसूल फरमायो हिकु रिवायत आहे त अल्लाह पहिरे कलम पैदा फरमायो ॿी रिवायत आहे त अल्लाह अव्वल पंहिंजे नूर मां मुस्तफा जे नूर खे पैदा फरमायो मुंहिंजा अजीज मुस्लमान भा मुस्तफा करीम जे नूर के अल्लाह तबारक व तआला को पाक रहमन में पाक पुछन में मुंतकिल फरमायो ऐं इहो भी याद रखी चंदो जन पुछन मा जन पुछन मा मुस्तफा आयो उहे सब शान वारा एड़ा दिल में पढ़ण वारा अथव जेके चवनि था बाबा मुस्तफा जा अबू अमड़ गुमराह अरे लानत अथव मुस्तफा जा अबू अमड़ गुमराह न पर उहे मुस्तफा जा अबू अमड़ अल्लाह जी तौहीद खे मञण वारा ऐं मुस्तफा जी तौहीद अल्लाह जी तौहीद खे मञण वारा अल्लाह जे रसूल दुआ घुरी मुंहिंजा रब मुखे मुझे उम्मत में अब्बे अमर के दाखिल फरमा अल्लाह फरमाज मुस्तफा उनके मज़ारन ते वञण तुंहिंजो कम आहे उन्हनि खे ज़िंदा करे कब्रनि मां ॿाहिरि कढण मां अल्लाह जो कम आहे उहे ॿाहिरि कढण में ज़िंदा थिया कलमो भरे मुस्तफा करीम जे उम्मत में दाखिल थिया मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला अज़मत शान की बाला ऐं बुलंद फरमायो अल्लाह मुंहिंजो चवण जो ॿुधण कबूल फरमाए ऐं अल्लाह ताला ऐं जेका जन दोस्तनि महफ़िल कई आहे रब करीम इन्हनि खे बरकतूं अता फरमाए इंशाअल्लाह सिलसिलो अॻिते हलंदो ऐं साईं जी आमद थींदी उन्हनि जा दीदार कंदासीं ख़िताब ॿुधंदासीं वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन अस्सलामु अलैकुम